नाम जप्या ध्यान धर्या, सुमति दियो सेवा करया। नाम जप्या ध्यान धर्या, सुमति दियो सेवा करया। बोल गुरु नानक साहिब की जय। शिव राम कृष्ण भगवान की जय। सर्व संतों को परिपय, आयो लाल सभे चो झूलेला। उल समाधन वारे साहिब की जय। सतगुरु शहनशाह बाबा शिव भजन साहिब की जय। बलिहारी गुरापणे देहवाड़ी सदवार। जिन मानस ते देवते किए, करत न लागी वार। सतनाम श्री हरि वाहिगुरु। सतगुर तुझी बाज घुर जे, बाबल तुझी बाज घुर जे। जैसी जग में आया तन में, जैसी जग में आया तन में। सतगुर तुझी बाज घुर जे, बाबल तुझी बाज घुर जे। सतगुर डाढ़ो आया पापी, बख्श मंदायों ले तू माफी। सारी उम्र मोए विन्याई, सुध मुखे पई न काई। सतगुर तुझी बाज घुर जे, बाबल तुझी बाज घुर जे। तन रोगी ऐ मन भोगिया है, सतगुर सुमति दे तंखे ठाहे। अहंकार में वक्त विन्यायो, मुझे हथ में भलाण छाहे। सतगुर तुझी बाज घुर जे, साहिब तुझी बाज घुर जे। संत दास जी पुकार तो दरे, बिरद सुञाणे महिर पंहिंजी करे। श्वास श्वास रे सिमरन बाबा, रहम वारी नजर मुँह धरे। सतगुर तुझी बाज घुर जे, साहिब तुझी बाज घुर जे। जैसी जग में आया तन में,
जैसी जग में आया तन में। सतगुरु जी संतन जी महर जीव की सदाई खपे। संतन जी महर खां सवाइ आध्यात्मिक उन्नति संभव ना है। कुछ अड़ा भी इतिहास में मिसाल मिलन था जिन सतगुरु ज़ाहिरी तौर ते न कयो पर थोड़ो अॻिते वधिया, पर पोइ जॾहिं उन्हनि खे ईअं महसूस थियो संत कृपा गुरु कृपा ज़रूरी आहे, पोइ उन्हनि बि कयो आहे। सतगुरु करण आवश्यक आहे, संतन जी महर आवश्यक आहे। संतन जी कयल सेवा कॾहिं अजाई नाहे वेंदी। जीव खे हिते त उन जे बदिले में मेवा मिलन था, संतन जी महर हिन जीव जी रक्षा करे थी, सब कुछ ॾे थी, पर अंत समय में भी संतन जी कृपा हिन जीव जी सुहेली करे थी। ऐं परलोक में साईं जी दरबार में भी संतन जी महर, संतन जी दया दृष्टि, संतन जी बाज अची रक्षा करे थी ऐं नरकन जे दुखन खां बचाए थी। संतन जी सेवा कॾहिं अजाई नाहे वेंदी। उहे जीव सभागा भाग्यशाली पुण्यशाली पोएं जन्म जा के कयल कर्म ने जिनके संत सहज में मिलिया, पर जिन संतन जो आसरो नाहे वरतो, गुरुअ जी ओट नाहे वरती, तो उन्हनि जी बेड़ी लुडंदी रहंदी आहे। ऐं संतन जी कृपा अणथियणा कम भी कंदी आहे। जीव जी जाते सोच नथी पहुचे, संतन जी महर उते भी जीव के सफलता ॾियारींदी आहे। जॾहिं जीव किथे मुंझे तो अटके तो तॾहिं संतन जी शरण अचे तो, वरी संत अहिड़ा दयालु थींदा आहिनि हिकदमि खणी वठंदा आहिनि। संतन जी दया दृष्टि अहिड़ी थींदी आहे, संतन जी महर अहिड़ी थींदी आहे, जीव जी केॾी बि मुश्किलातुनि जो दौर हलंदो हुजे, मुसीबतनि जा पहाड़ मथां किरियल हुजनि, पोइ बि संत कृपा अहिड़ी आहे जो जीव खे उते बि चङनि भुलनि वॾी तकलीफ़ुनि खां बि झट में बचाए थी। संत कृपा सां चोर डाकुअ मां बि के महापुरुष बणिया अहिड़ा बि इतिहास मिलनि था। गुरु अंगद देवीअ जो उपासक हो, पर संत कृपा हथ आई, उन जागृत बणायो, गुरगदीअ जो मालिक बणिया। गुरु अमरदास हरिद्वार वेंदड़ हा, कई दफ़ा चवनि था हरिद्वार वया, पर संत कृपा थी बाबा तीर्थ करण सुठो आहे, पर उन खां मथे संतन जो संग संतन जी शेवा। छो त कबीर साहब जी वाणी आहे, तीर्थ किए एक फल, संत मिले फल चार, सदगुरु मिले अनेक फल, कहत कबीर विचार। अक्सर इहा ॻाल्हि ॾिठी थी वञे, घणा माण्हू तीर्थनि ते वञनि था, पर जेकॾहिं संत न आहे मिलियो जीवन में, उहो तीर्थ बि कीअं कबो आहे उहो ख़बर न आहे। घणा माण्हू वञनि था तीर्थनि ते, पोइ सनानु कंदा, के वरी सनानु ई न आहिनि कंदा। खोड़ माण्हू चवंदा आहिनि हरिद्वार वियासीं थधि ॾाढी हुई, या अलॻि अलॻि बहाना कंदा आहिनि, वरी होटलनि में रहंदा, वरी सॼो ॾींहुं टीवी ॾिसणी। पर संत कृपा सां जेकॾहिं कोई वेंदो, संतनि जे संग में वेंदो, संत चवंदसि बाबा तीर्थ ते ज़रूरी आहे छा? नाम दान स्नान। स्नान कयो,
लेकिन ज़रूरु कयो। कुझु वक़्तु गंगा में बीह करे जप कयो, सनानु कंदे कंदे जप कयो, कुझु वक़्तु गंगा जे किनारे ते वेही करे जप कयो, सनानु बि कयो, नाम बि जपियो, लेकिन दान बि कयो। त संतनि जी महिर हूंदी, संतनि जो संग थियल हूंदो, हिकदमि माण्हू जी ॿुधी बदिली थी वेंदी आहे, आचरण ई बदिली वेंदो आहे। तीरथ करणु सुठो आहे, पर संत मिले फल चार। सो संतन जी कृपा जीव खे अॾे छॾे थी, जीवन में परिवर्तन आणे छॾे थी। संत मिलियो रत्नाकर डाकूअ खे, रत्नाकर डाकू मां ऋषि वाल्मीकि बणिजी पियो। संत मिलियो ध्रुव भगत खे, माटेली वेहण न ॾिनो पिता जी गोद में, माता ॾे वियो सॻीअ ॾे, चई पुट असांजा कर्म अहिड़ा न आहिनि, तूं छो त मां राजा कहिड़ी प्यारी न आहियां, तुंहिंजी नंढी माटेली मां उनखे ॾाढी प्यारी आहे। चई कोई तरीक़ो, चई भक्ति कर। ॿाहिरि निकितो, हाणे 5-7 साल जे ॿार खे भक्ति जी कहिड़ी ख़बर। संत मिली वियो, नारद मुनि मंत्र ॾिनई, 6 महीने जे अंदरि अखियूं बंदि करे वेठो, भॻवानु विष्णु पाण प्रगट थियो। इतों जे संसार जी राजाई मिली। ध्रुव लोक अॼु जेको असुर जो 4 बजे उत्तर जे पासे ॾे, नॉर्थ पासे ॾे ॾिसो चिमकंदड़ तारो, इहो ध्रुव लोक आहे। जेसि ताईं संसार ब्रह्मांड आहे, वरी जॾहिं लीन थींदो परमात्मा, उहो जॾहिं उहो लीला करे थो, वरी उनखे मुक्ति धाम बि मिलंदो। 3 फ़ाइदा छामो? संतनि मां। सो संत कृपा जीव जी कदम कदम ते रखिया करे थी। संतनि जी कृपा आवश्यक आहे। संत ॿुधाईंदुसि माता पिता छा थींदा नी। सुरगुती माता पिता जे चरणनि में उन्हनि जी सेवा कर, उन्हनि जे साम्हूं न पओ। चिड़ उन्हनि खे थींदे, पर तूं उन्हनि खे साम्हूं जवाबु न ॾे। असां ॾे भली घटि अचु, पर उन्हनि जी सेवा पहिरियों कर। हिकिड़ो आयो स्वामी विवेकानंद महाराज ॾे, चयो साईं मां घणा तीरथ घुमियो आहियां, खोड़नि शुभ कर्मनि में बि मुंहिंजो हथु रहियो आहे, पर मन जी शांती न आहे। स्वामी विवेकानंद चयो बाबा हाणे तीरथ त कये, पर ही हलदड़ चलदड़ जेके भॻवानु इर्द गिर्द घुमीनी था, कंहिं दुखियुनि जे दुख मिटाइण जो प्रयास कर, कंहिं दोखियुनि खे बीमारनि खे दवा वठी ॾे, जेकी किन ॻाल्हियुनि में उलझल नी, जिन खे तूं सुलझाइण में समर्थ आहीं, तूं चाहे उन्हनि खे बचाए सघंदो आहीं, जंहिं ॻाल्हि में तूं सक्षम आहीं, ताक़त अथई, उन्हनि खे उन्हनि खां बचाए, पंहिंजो पाण शांती अची वेंदे। घुमण सां शांती मिलंदी आहे छा? सो संत जॾहिं जीवन में अचे थो, हिकदमि वीचारधारा अलॻि मिले थी, हिकदमि जीवन ई नओं थो थी पए। हिकिड़ो वज़ीर हो, संतनि ॾे वेंदो हो, संत राज़ी थियो। संतनि चयोसि वज़ीर तुंहिंजे पुट ते कलंक अचिणो थी, ईअं पोइ जनम जा हुन जा कर्म थियल थी, पर हाणे हिकिड़ो कमु कर, हिकिड़ी काठ जी पेटी ठाराए, उन में पुट खे सुम्हाए, खाधे जूं शयूं ॾियनि, ॿाहिरों सोराख़ कराए, जीअं हवा बि उनखे मिले, उनखे तालो ॾे, उहा चाबी राजा खे ॾेई आहे, ऐं उहा पेटी खज़ाने में वञी जमा कराए। राजा चयो ठीकु आहे, ऐं वज़ीर चयो ठीकु आहे। कुदरती उन राति जो राजा जी न्याणी यानी राजकुमारी खे सुपिनो आयो त वज़ीर जो पुटु मुंहिंजे कमरे में घिरी आयो आहे। हुन हिकदमि छिरक भरे जी निंड में उथी चयो पकड़ियोसि पकड़ियोसि पकड़ियोसि, वज़ीर जे पुट खे पकड़ियोसि। राजा न्याणीअ जूं रड़ियूं ॿुधी करे जीअं हुनजे कमरे में आयो, वज़ीर जे पुट खे पकड़ियोसि, हिकदमि ऑर्डर कयो वञे वज़ीर जे पुट खे पकड़े अचो। हेॾो होॾो कोशिशा कयूं, वज़ीर जे पुट खे ॻोल्हियूं, वज़ीर जो पुटु त आहे ई कोन। वज़ीर जे पुट खे जॾहिं ॻोल्हे न सघिया, तॾहिं राजा ॾे माण्हू मोटिया। राजा वरी पहुचो धीअ खे हाल वाल त वठां, पुछे पुटु छा ॻाल्हि आहे, छो चयो वज़ीर जे पुट खे पकड़ियो, भला उन कुझु कयो छा? चई न बाबा मां त उहो सुपिनो ॾिठो हो। अरे राजा चयो ही कीअं? पर रहिजी आई। वज़ीर खे सॾु कयईं, यार ही त चङो थियो रहिजी आई। त वज़ीर चयो साईं चाबियूं जेके अथव उहो खणो त हलूं खज़ाने में। जॾहिं खज़ाने में विया हुन राजा उहा पेटी खोली त वज़ीर जो पुटु उन मां निकितो। तंहिं ते उहो वज़ीर चवणु लॻो साईं सच में अॼु मुंहिंजे पुट खे कलंक लॻणो हो,
पर मां संतन जी संग कयो, उन्हनि जी कृपा वॾो कमु कयो, मुंहिंजे ॿार खे बचायो अथई। उहा सुपिने में ॻाल्हि फिरी वई, पर इहो जेको सभु कुझु थियो इहो संतनि जी कृपा सां थियो। सो संतनि जी कृपा ॾाढा वॾा कम करे थी। खोड़ जीव जेके भुलल रहनि था, जेके दुखी रहनि था, जंहिंजो कोई नाहे, उन्हनि खे संत बचाइनि था। घणनि माण्हुनि खे ईअं मन में हूंदो आहे, छो संतनि जी असां शेवा कयूं। बाबा सवली ॻाल्हि आहे, संसार में कुझु बि कमु सिखणो आहे, आख़िर कंहिंखे त गाइड बणाइबो, कंहिंखे त अॻुवाण बणाइबो, कंहिंखे त अॻियां कबो। भाई मूंखे हे कमु नथो अचे, सेखारे कोई, पर केरु सेखारींदो? जेको सिखियलु हूंदो। वो थींदा नी संत। शांति मिलंदी आहे शांति वारनि वटां। अॼुकल्ह हर माण्हू चाहे थो शांति मां पायां, पर शांति कंहिंखो घुरूं था जिन वटि पाण शांति कोन्हे। जिन वटि पाण शांति आहे उहे असांखे शांति ॾेई सघनि था। उहे केरु नी, उहे नी महापुरुष। वरी उहे जेको कमु कनि था ॿियनि खे कराइनि था। हिकिड़े महापुरुष ॾे हिकिड़ा माण्हू आया, चयो असां ईअं छो थो थिए, तव्हांखे ॾिसंदव असांजे मन में शांति उत्पन्न थींदी आहे, आनंद ईंदो आहे, वणंदो आहे ॾाढो। छो तव्हांजे स्वरूप में एतिरी शांति आहे, छो वणंदा आहियो तव्हां असांखे? महापुरुष चयो हल त हलूं, घुमी था अचूं। वठी आया आहिनि बाग़ में, जिते गुलाब जा गुल टिड़ियल हा। कुझु हवा लॻण सां पंखड़ियूं हेठि मिटी में बि किरियूं हुयूं। संत चयसि गुलाब जी पंखड़ियूं परे कयो। हुन परे कयो, चए मिटी खण, ख़ुशबू सिंघ। हुन ख़ुशबू सिंघी, चए छा जी ख़ुशबू अचे थी? चए साईं गुलाब जे गुल जी। चए मिटी में गुलाब जो गुल आहे या? चयो न। चए हिन में ख़ुशबू छो आहे? तंहिं ते संत चयसि बाबा जेको कुझु वक़्तु गुलाब जी पंखड़ियूं किरियूं त उन मिटीअ में बि ख़ुशबू थिए थी। तीअं असां राति ॾींहुं जेको मालिक जे ध्यान में रहूं था, मालिक खे अंदर में स्थापित कयूं था, त उहो साईं आहे शांति स्वरूप, सत्य चित आनंद। जॾहिं उन जो ध्यानु धरियूं था, उहा साॻी शांति असांजे अंदर में बणी रहे थी ऐं असांजे स्वरूप मां बखे थी, झलके थी। पोइ जेको ॾिसे थो उन खे बि अचे थी। सो चयूं पुट जेको आनंद तव्हांखे असांखे ॾिसण में अचे थो, उहो तव्हां बि चाहियो त तव्हां में इहा ॻाल्हि अची सघंदी आहे, पर उहा तॾहिं ईंदी जॾहिं तव्हां बि असां वांगुरु कंदा। सो संतनि जी महिर वॾा कम करे थी। संतनि जे संग में अचण सां मार्गदर्शन मिलंदो आहे। संत कन खां वठी जाॻाईंदो आहे, छा थो करे, छो थो करे, कंहिंजे लाइ थो करे। केरु खणी ॾींदे, केरु गॾु हलंदे, केरु आयो हे गॾु। सामान 100 बरस का हिकु पल की ख़बर नहीं। छो हण हण में अची पियो आहे? छो विषय विकारनि में पाण खे जकोड़े रखियो थी? कॾहिं ॼायो आहे इहा ख़बर थी, कीअं ॼायो आहे इहा ख़बर थी, किथे ॼायो आहे इहा ख़बर थी, पर कीअं वेंदे, कॾहिं वेंदे, काथे वेंदे ख़बर थी? उन जी जाइ ते सजायो छो नथो करे पंहिंजे तन खे, पंहिंजे धन खे, पंहिंजे मन खे? जेको कुझु साईं ॾिनो थी उन खे साईं नाल ते हलाए छो नथो? गुरु नानक साहब जॾहिं अची पहुता नी लाहौर में, साहिबनि जी बाबे नानक जी कहिड़ी ॻाल्हि कजे, कोॾे राकस खे वितारियो, किथे वञी करे उधार किन भूतनि प्रेतनि जो बि कयो आहे। आकाश पाताल में बि विया नी, किथे पीरनि ॾे, किथे सिद्धनि ॾे। सभिनी जी जेकॾहिं कोई अंदर में की पाखंड हो, उन्हनि जो पाखंड दूर कयो। किंजे मन में भरम हुया त उहो भरम दूर कया। साहिबनि जी कहिड़ी ॻाल्हि कजे। बाबे नानक संसार खे तारियो आहे। बाबे नानक जेके कठोर वृत्ति वारा हा, उन जे जीवन में भी परिवर्तन आंदो। जेके कर्म कांडी केवल हा,
छड़ो कर्म थी यकीन रखदा बारो ही कयो ही कयो ही कयो। जी जगन्नाथ में पुरी में वया आरती फेरन पिया चए बाबा ॿाहिरीं आरती त फेरियो था पर मन जी आरती भी कुछ फेरियो। उते आरती उच्चारण कई आहे साहिबनि गगन में थाल रव चंद दीपक बने तारका मंडल जनक मोती। ही गगन आसमानी थाल आ, ही सूरज ऐं चंद्रमाउनि जा ॾीआ ने आरती त परमात्मा जी पाण थी रही आहे, तव्हां छा करे सघंदा हो। पर ॿाहिरि जी आरती त कयो था, साण गॾोगॾु मन जी आरती भी कयो। मन में भी बदलाव आणियो। संतन जी कृपा छा कम नथी करे। सो लाहौर में पहुता सेठ दुनीचंद पिता जो श्राद्ध करायो हो। चयो साईं मूं ॾे तव्हां अची भंडारो खाओ। सभिनि साधु संतन खे घुरायो। साहिबनि चयो छो असां तो ॾेखाऊं। चयो साईं मुंहिंजे पीउ खे उन जो खाधो मिलंदो पितरलोक में आहे। पीउ तंहिं ते साहिबनि चयो तुंहिंजो पीउ पितरलोक में न आहे, फिलाणे वण जे हेठां तुंहिंजो पीउ गिदड़ बणियो वेठो अथई। हिन चयो साईं ईअं कीअं। साहिबनि चयो हली ॾिस। साहिब जॾहिं उते पहुता वाकई उते गिदड़ हो। साहिबनि जो पाणी जो लोटो खणी आयो, हुन खणी आयो, जीअं छंडो लॻायो तीअं हुन मां आत्मा जो प्रकाश निकितो। तंहिं ते दुनीचंद ॾिठो उहा आत्मा मुंहिंजे पिता जी ही। पुछो बाबा तव्हांजी हीअ गति कीअं थी, हीअ हालत कीअं थी। चए साईं जॾहिं मरण जो टाइम हो उन वक़्तु इच्छा जगी त मां मांस खावां। मांस मांस कंदे कंदे मुंहिंजा प्राण निकिता। उन जे बदिले में मूंखे गिदड़ जी जोण मिली आहे। पर तव्हां महान पुरुषनि कृपा करे संतनि महिर करे मुंहिंजो उद्धार कयो आहे। मुंहिंजो तव्हांजे चरणनि में नमस्कार आहे। बसि उहा आत्मा मथे लोकनि में वई ऐं दुनीचंद बि अची करे साहिबनि जे चरणनि में मथो टेकियो आहे। सो संतन जी कृपा वॾा वॾा कम करे थी। सतगुरु शहनशाह बाबा शिव भजन साईं इंदौर जो हिकिड़ो बालक हो। सतगुरु शहनशाह बाबा शिव भजन साईं पाण रहिला कानपुर में। ॿार खे पेट में सूर पियो, डॉक्टर खे ॾेखारियो। डॉक्टरनि चयो अपेंडिक्स आहे। त उन ॿार चयो मेरो वेद गुरु गोविंद आहे। मुंहिंजो डॉक्टर हकीम मुंहिंजो बाबा शिव भजन साईं आहे। मां छा जो ऑपरेशन कराईंदुमि। चई मां ऑपरेशन न कराईंदुमि, मूंखे गोरियूं वठी ॾियो। डॉक्टर गोरी ॾिनी पर चयो बाबा दवायूं वठो पर जेकॾहिं ऑपरेशन जी ज़रूरत पई त ऑपरेशन बि करिणो पवंदो। चए साईं ठीकु आहे। वरी ॾाढो सूर पियो त ॿार माता पिता सां गॾु घर आयो। राति थी, अधु राति जो सूर पियो। ॿार खे वीचार आयो मां कीअं घर वारनि जी निंड फिटायां, तकलीफ़ थींदनि। चयूं लेकिन जेकॾहिं पीमाक नथो थिए मुंहिंजो बाबा शिव भजन साईं त वेठो आहे। साम्हूं मूर्ति पई ही स्वरूप। उनखे चवणु लॻो साईं मुंहिंजा वेद मुंहिंजा मालिक तव्हां अची कृपा कयो। उन प्यारे जो चवणु साईं डॉक्टरी ड्रेस में आया। डॉक्टरनि वारो अछो कोट पियो हो, कैंचूं जीअं डॉक्टरनि खे छुरियूं जीअं हथ में हूंदियूं आहिनि ऑपरेशन जो सामान। अची करे मुंहिंजे पेट जो ऑपरेशन कयूं, टाका लॻायूं, पटी कयूं। वरी बनियान जेका पई उहो बनियान मथां चाढ़े करे वरी अलूप थी विया। मां घर वारनि खे उथायो, उथो बाबा उथो। मुंहिंजे सतगुरु शहनशाह बाबा शिव भजन साईं कमाल कयो, कृपा कई आहे मां ते। घर वारनि चयो तूं सुपिनो ॾिठो हूंदे। चई जेकॾहिं सुपिनो ॾिठो आहे त पेट ते पटी काॾूं आई, बनियान रत में ॻाढ़ी कीअं थी, हे टाका काॾूं आया। वरी डॉक्टर खे ॾेखारियो। डॉक्टर चयो बाबा सच में हिनखे अपेंडिक्स जी तकलीफ़ थी हुई। वरी सोनोग्राफी कई वई। बाबा हिन जो अपेंडिक्स जो ऑपरेशन थी चुको। कंहिं कयो तव्हांखे ख़बर पर ऑपरेशन थी वियो। ॿार परिवार वारनि खे ऐं डॉक्टर खे चवणु लॻो इहो ऑपरेशन मुंहिंजे शहनशाह सतगुरु बाबा शिव भजन साईं करे छॾियो आहे। बोल सतगुरु बाबा शिव भजन साहिब की जय। सो संतन जी महिर वॾो कुझु कमु करे सघंदी आहे। अणथियणा कम बि थींदा नी। ऐं संतनि जी संग मूं जीव जी विरती बि बदिलंदी आहे। इहा महिर आहे संतनि जी वॾी। सो संत कृपा कनि। सतगुरु शहनशाह बाबा शिव भजन साईं महिर कनि। असांजे जीवन में बि संत सदा अचनि पर इहा महिर कनि जो जेके वचन चवनि उन्हनि ते अमल कयूं ऐं संसार मुशल खटी हलूं। जय जय समाधा हरि सुमति दियो सेवा करया।